वेलकम बैक नाज़रीन। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी सदारत में आज़ाद कश्मीर जी सूरतहाल ते ख़ुसूसी इजलास थियो आहे। कश्मीरी अवाम जा मसला हल करण लाइ फौरी 23 अरब रुपयनि जी फरहामी जी मंजूरी। इजलास में आज़ाद कश्मीर जो सदर वज़ीर आज़म ऐं ॿियूं अहम शख्सियतूं इजलास में शरीक थियूं। अवामी एक्शन कमेटी ऐं हुकूमत विच में ॻाल्हियुनि में अॻभराई जो इम्कान आहे। हुकूमती तर्जुमान मूजिब हुकूमत हर मुमकिन कोशिश कई आहे त ॻाल्हियुनि जी पुॼाणी हाकारी थिए। अहम ख़बर अवां सां शेयर कर रहे हैं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी सदारत में आज़ाद कश्मीर जी सूरत हाल ते ख़ुसूसी इजलास थियो आहे। कश्मीरी अवाम जा मसला हल करण लाइ फौरी 23 अरब रुपयनि जी फरहामी जी मंजूरी ॾिनी वई आहे। इजलास में आज़ाद कश्मीर जो सदर वज़ीर आज़म ऐं ॿियूं अहम शख्सियतूं इजलास में शरीक थियूं। अवामी एक्शन कमेटी ऐं हुकूमत विच में ॻाल्हियुनि में अॻभराई जो बि इम्कान आहे। हुकूमती तर्जुमान मूजिब हुकूमत जी हर मुमकिन कोशिश आहे त ॻाल्हियुनि जी पुॼाणी हाकारी थिए।